अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था। गंबर रिपोर्ट शहजाद मलिक यूसी जिलानी जे वार्ड नंबर 1 में पाकिस्तान बैतुलमाल ऐं लाइफ चेंज पारां यूसी जिलानी जे वार्ड नंबर 1 जी लेडी काउंसलर मैडम परवीन नाज़ शेख जे तावन सां 400 खां मथे रोज़ेदारनि खे कोसर इस्पताल में रोज़ो इफ्तारी करायो वियो, जॾहिं त इस्पताल जे वार्ड में रोज़ेदारनि खे मानी जा बॉक्स पिणु ॾिना विया, जॾहिं त 400 खां मथे मानी जा बॉक्स तैयार कराया विया हुआ, जिन में फ्रूट समेत मानी जो बंदोबस्तु कयल हो। जॾहिं पाकिस्तान बैतुलमाल जे डिप्टी डायरेक्टर बिलाल अहमद पीरज़ादो ऐं लाइफ चेंज जे मेंबर डॉक्टर मंठार शर, नवीद अली, बाबर अली जिन हिन ख़ैर वारे कम में पिणु मौजूदु हुआ, जॾहिं त उन मौक़े ते यूसी जिलानी वार्ड नंबर 1 जी लेडी काउंसलर मैडम परवीन नाज़ शेख चयो त रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में ग़रीब मिसकिन ऐं रोज़दारनि खे रोज़ो खोलाइण सां ज़हनी सुकून मिलंदो आहे ऐं उन सां गॾोगॾु सवाब जो शर्फ़ मिलंदो आहे। हिन वधीक चयो त मां अपील कंदसि न सरहंदी वारनि खे त हिन भलारे महीने में अवां बि पंहिंजे इलाइक़े ॻोठनि शहरनि ऐं पाड़ेसरनि जे ग़रीब मिसकिन रोज़दारनि जी मदद कयो ऐं पंहिंजे रब पाक खे बि राज़ी कयो ऐं अवां जे हिन मदद सां अहिड़ा लखे हज़ारे ग़रीब मिसकिन रोज़ा रखंदा ऐं खोलींदा।